अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर इसी रहे एस टी वी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजूता है मलजी अपडेट थे। नाज़रीन, काजी अहमद का साई लाखों जी रिपोर्ट मौजूद गरीब खुदाबख्श में PTI सेनेटर सैफुल आबरो जे काफिले थे हमले जी मुज़म्मत करने PTI तालका काजी अहमद जनरल सेक्रेटरी हाफिज़ नूरुद्दीन मानिटो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त गड़ी खुदाबख्श भुट्टो में PTI जे जनरल सेक्रेटरी सैफुल आबरो जे काफिले ते PP जे माण्हुनि तरफ़ां हमलो खुलियल दहशतगर्दी आहे जंहिंखे हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। PP पंहिंजे गुंडनि खे लगाम ॾे। PP हाणे बौखलाहट जो शिकार थी वई आहे। कॾहिं हलीम आदिल त कॾहिं अरबाब रहीम त कॾहिं सिंध एक्शन कमेटी जी रैली ते हमलो, कॾहिं वरी सैफुल आबरो ते हमलो। छा ही खुलियल दहशतगर्दी नाहे? PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फौरी नोटिस वठी पंहिंजे कारकुननि जी हरकतनि खे बंजो ॾे।